नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवाण खां ख़बर ॾींदा हलूं त नौलखो वाह में पाणी न छॾण ख़िलाफ़ आबादगारनि एहतियात जे सॾ ते खानवाण ईदगाह चौक ते धरणो हयो वियो, जिते अॻवान मंज़ूर अब्बासी, रफ़ीक अहमद कांदड़ो, डॉक्टर गुलाम हैदर खोखर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त आपाशे अमलेदार नौलखो वाह में पाणी छॾण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि संदसि फसल सुकी रहियो आहे। एहतिजाज कंदड़ एसडीओ इरीगेशन कंडियारो नियाज़ पंवर ऐं एसडीओ मेहरापुर एजाज सहतो धरणे वारी हंधि पहुता। आबादगारनि सख़्तु नारेबाज़ी कई। ॻाल्हियुनि खां पोइ तय कयो वियो त सुभाणे अरबा जे ॾींहुं नौलखो वाह में पाणी छॾियो वेंदो, जंहिं ते आबादगारनि धरणो ख़त्मु कयो। होॾां एसडीओ इरीगेशन कंडियारो नियाज़ पंवर ॻाल्हाईंदे चयो त खानवाण माइनर में खाटी हलंदड़ हुई, जंहिं सबबि पाणी छॾण में देरि थी आहे।